नवकसीम पनवाकिल जे कलंदरी आस्थान ते मौजूद आहियूं, जिते हिकिड़ो तमामु बहितरीन सूफ़ी शाइर आहे जेको हमेशह अलबैत जा दुआ क़सीदा लिखिया ऐं पढ़िया आहिनि। अॼु असीं हुन ते मौजूद आहियूं। उहो असांखे अॼु हिन कोरोना वायरस जे बारे में हिकिड़ो तमामु बहितरीन शाइर ॿुधाईंदो जेको असीं तव्हां सां ॿुधाईंदासीं। अचो त शाइर सां ॻाल्हि ॿोल कयूं। गुलाम शबीर साईं कुरैशी हाशमी असदी असली रहंदड़ ॻोठ फोलाणी पन्याकिल में आबाद आहियूं ऐं असां सना ख़ाना नुआ ख़ाना आहियूं, हैदरी जाफ़री तरीक़े जा माण्हू ऐं असांजा वॾा ॾाढा बाबा बि बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि ऐं असां बि इहो ज़िक्र फ़िक्र करणु अलाह जो पनाह जो फ़िक्र बका जे हवस में ऐं अलाह रसूल रज़ा खे राज़ी वठण जे लाइ ऐं उनखे राज़ी करण जे लाइ क़बर क़यामत जे सवाब जे लाइ हीअ कमु कंदा आहियूं। बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं तमन्ना जे सवाब ही हासिलु कंदा आहियूं। ज़िक्र क़यामत क़बर जी शफ़ाअत जे लाइ ऐं अवाम ताईं पहुचाइणु ज़रूरी सवाब ऐं फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं। तव्हांखे कोरोना वायरस जो कीअं थियो? इहो साईं असां पढ़ूं पिया अख़बारनि में रोज़ु ॾिसूं पिया ऐं इंटरनेट ते बि चवनि पिया जंहिंखे जेका दुआ आहे या को अहिड़ो को शहर हुजे छा बि हुजे त हुकूमत पाकिस्तान जी तरफ़ां अलो ॿुधाइनि पिया माण्हू। अख़बारनि में पढ़ूं पिया त उहो दुआ जे लाइ तव्हां दुआ ॾेई था सघो, पीर फ़क़ीर दुआ ॻायो। इन करे मां दुआ में इहो शेर लिखियो आहे जेको अव्हांखे हाणे पेश करियां पियो। कोरोना मर्ज़ खां कादिरो, कोरोना मर्ज़ खां कादिरो, क़ुरान कामिल बचाईंदो, क़ुरान कामिल बचाईंदो। मोहम्मद मुस्तफ़ा मौला, मोहम्मद मुस्तफ़ा मौला, रहमत आलम रसाईंदो, रहमत आलम रसाईंदो। कोरोना मर्ज़ खां कादिरो, कोरोना मर्ज़ खां कादिरो, क़ुरान कामिल बचाईंदो, क़ुरान कामिल बचाईंदो। अल्लाह आला अज़ीम आहे, तयब मोहम्मद तबीब आहे। अल्लाह आला अज़ीम आहे, तयब मोहम्मद तबीब आहे। शफ़ा शफ़क़त कंदो अरबी, शफ़ा शफ़क़त कंदो अरबी, शफ़ा शफ़क़त कंदो अरबी। अल्लाह ताला बचाईंदो, अल्लाह ताला बचाईंदो। कोरोना मर्ज़ खां कादिरो, कोरोना मर्ज़ खां कादिरो, क़ुरान कामिल बचाईंदो, क़ुरान कामिल बचाईंदो। पढ़ो साईं सोणे सरदार जी नात आहे, सजर साईं जी बादशाह जी तिर्ज़ में आहे। उनखां असां इजाज़त वठी दुआ पिनी पोइ उनजी तिर्ज़ में कलाम ठाहियो आहे। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जाए। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जाए। ओ राज़ी रब होवे, राज़ी रब होवे, जन्नत चा देवे। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जावे। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जावे। सोहना नाम मोहम्मद मौला, दिलिया ठरे दिया अल्लाह अल्लाह। सोहना नाम मोहम्मद मौला, दिलिया ठरे दिया अल्लाह अल्लाह। मोहम्मद मुनव्वर पाओ, तेरा ज़ी रब हो जाए। मोहम्मद मुनव्वर पाओ, तेरा ज़ी रब हो जावे। राज़ी रब होवे, राज़ी रब होवे, जन्नत चा देवे। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जावे। सोणी नात नबी दी सुनाओ, तेरा ज़ी रब हो जावे। ओ दरूद मोहम्मद मकसद मालिक, ज़िक्र अली दा राज़ी खाल के। दरूद मोहम्मद मकसद मालिक, ज़िक्र अली दा राज़ी खाल के। अली दा लगा
जी नाज़रीन, इहो हुयो सूफ़ी शाइर साईं गुलाम शबीर कुरैशी जंहिं पंहिंजो हिकिड़ो तमामु बहितरीनु कोरोना वायरस जे बारे में दुआ की ठाही आहे जेका तव्हांखे असां ॿुधाईसीं, ऐं उन खां अलावा ॿियो बि न साईं जन शेयर कयो, उहो तमामु बहितरीनु दुआ जो हुयो। तो हिन मौक़े ते कैमरामैन सां गॾु फयाज़ अब्बासी, सोच टीवी पनवार। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.